अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह वबरकातुहू। चलो हलो, असांजी हसद पूरी थी, रिसाइट कयोसीं 183 खां वठी 187 आयत ताईं। माना हाणे कयूं था 186 खां वठी। वइज़ा सालक इबादी अन्नी, जॾहिं पुछो था मूंखां, जॾहिं पुछनि था मूंखां, वइज़ा सालक इबादी, मुंहिंजा बाना पुछनि था तोखां, इज़ा सालक क माना तोखां, ए नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अलाह ताला मुखातिब, जॾहिं पुछनि था अन्नी, मुंहिंजे मुतलिक़ तोखां, ए नबी पाक, फ़ इन्नी क़रीब, पोइ आउं वेझो आहियां। हाणे ॿियूं जिते बि यसअलूनक अनिर रूह कुल, उनजो जवाबु इहो आहे। अलाह ताला फरमाए जॾहिं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तोखां पुछनि था, यसअलूनक अन ज़िल क़रनैन, यसअलूनक अनिल महीद, तोखां पुछनि था फलाणी शइ जे मुतलिक़, महीद जे मुतलिक़, ज़ुल्क़रनैन जे मुतलिक़, रूह जे मुतलिक़, फलाणे जे मुतलिक़, पोइ तूं चओ ए नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अलाह ताला फरमायो पोइ तूं चओ, पाणे ई ॿुधाए थो हुते। पर हिन आयत में अलाह सुब्हानो ताला रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे नथो फरमाए त तूं चओ, चए थो तोखां पुछनि था, पोइ आउं क़रीब आहियां, पाणे ई जवाबु ॾियनि था त आउं क़रीब आहियां। हाणे हीअ सुहिणी तमामु आयत आहे। ॿी बि आयत अहिड़े नमूने जी आहे त पंहिंजो बाना मुंहिंजा जेके आहिनि उहे मूंखे सॾु करणु घुरिजे उन्हनि खे, त हाणे उनजो ज़िक्र हींअर कोन था कयूं। फ़इज़ा सालक इबादी अन्नी, मुंहिंजे मुतलिक़, फ़ इन्नी क़रीब, ऐं वेझो आहियां, इन बाननि जे ऐं वेझो आहियां। पोइ छा करणु घुरिजे बाननि खे? उजीबु दावत दाए इज़ा दान, जॾहिं सॾु कनि था तॾहिं आऊं उन्हनि जो जवाबु ॾियां थो। उजीबु दावत, सूरत साफ़ात में अलाह ताला फरमायो त नूह अलैहिस्सलाम असांखे सॾियो, पोइ असीं कहिड़ा न मुजीब आहियूं, सुठा भला सॾु ॾियण जो जवाबु ॾियण वारा। हिते फरमाए त आऊं जवाबु ॾियां थो, फॉर मतिलबु की डायरेक्ट मूंखां घुरनि ऐं पंहिंजो आऊं हुनजो जवाबु ॾींदुसि। उजीबु दावत दाए इज़ा दान, जॾहिं उहे मूंखां पुछनि था। पोइ छा करणु घुरिजे भला? दुआ त मूंखां घुरो, ज़रूरु घुरो। हाणे हिकिड़ा माण्हू आहिनि जेके चवनि था बसि दुआ त घुरण जी ज़रूरत कान्हे का, हिन करे जेको तक़दीर में लिखी छॾियो अलाह सुब्हानो ताला उहो थी वियो हलियो, मूंखे घुरण जी ज़रूरत कान्हे का। हाणे हिकिड़ो वॾो फ़िक्रु आहे असां हर मुस्लमाननि में बि इहो आहे त वधीक ज़रूरत कान्हे असांखे दुआ घुरण जी, छो जो अलाह ताला सॼो मक़दूर करे छॾियो आहे, सॼी लिखिजी वियो आहे जो, हिन करे दुआ जी ज़रूरत न आहे असांखे घुरण जी। बसि निमाज़ पढ़ो ऐं भॼो, पंहिंजो ठुंगो हणी ऐं पंहिंजो दुआ घुरण जी ज़रूरत न आहे। पर हाणे इहो फ़िक्रु जेको आहे सो ज़ाहिर असांजो जेको उलमा आहिनि उनखे क़बूल न आहे, चवंदा दुआ ज़रूरु घुरो, ऐं दुआ हावरियां ऐं ॾाढियूं वग़ैरह घुरण जे हुन में बि इख़्तिलाफ़ आहे। बहरहाल फलयस्तजीबूली, अलाह ताला फरमाए थो त पोइ मूंखे बि जवाबु ॾियो, आऊं थो सॾु करियां तव्हांखे। जीअं सूरत हदीद में अलाह ताला फरमायो त मुंहिंजो बानो यानी पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांखे सॾे थो मुंहिंजे तरफ़, त उनजे सॾ जो जवाबु ॾियो। या ॿियनि हंधनि ते केतिरो त भई जॾहिं सॼो वञे थो तव्हांखे, सूरत आल इमरान में फरमाई त मूंखे जवाबु, मुंहिंजे सॾ जो जवाबु ॾियो। या दुआ सेखारियईं त तो सॼो ऐं असां हुनजो जवाबु ॾिनो। त इहे सभई ॻाल्हियूं आहिनि। पर माण्हू घणा आहिनि जेके आहिनि से हठीला आहिनि, पोइ मुस्तकबिर आहिनि, या कहिड़े बि ख़्याल सां चवंदा असांखे ज़रूरत न आहे जो वेठा अलाह खां दुआ घुरूं, बसि अलाह आहे, बसि उहो असांजो मुक़दरु करे छॾंदुसि, जेको आहे सो असांखे मिलंदो, असां वधीक छा घुरूं। बहरहाल इहा ॻाल्हि फलयस्तजीबूली, पोइ मूंखे मुंहिंजे सॾ जो जवाबु ॾियो। वलयुमिनू बी, पोइ मूं ते तई ईमान आणियो, जहिड़ो ईमान आणणु घुरिजे ईमान वारनि खे। ईअं न त बसि हा असां ईमान आंदो आहे, पर तोखे न को सुञाणूं, न को ॼाणूं, न को तुंहिंजे अहकाम ते हलंदासूं, कंदासूं उहो जेको असांजे दिलि में ईंदो। फलयस्तजीबूली वलयुमिनू बी लअल्लहुम यरशदून, जेकॾहिं चाहियो था, थी सघे थो उमेदु आहे त तव्हां रुश्द हासिलु करियो,
यानी भलाई जो तरीक़ो जेको आहे, हिदायत जो तरीक़ो, राशिदून जो तरीक़ो, उहो तव्हांखे हासिलु थिए। लअल्लहुम यरशदून, त ॼण जेकर हूंदा तव्हां भलाई हासिलु करियो, रुश्द जो हासिलु तरीक़ो करियो, यानी भलाई इन में आहे त मुंहिंजे सॾ जो जवाबु ॾियो ऐं मूंखे सॼो ऐं मूंखां दुआ घुरो। रुश्द ऐं हिदायत इन में आहे। हाणे अचे थी आयत 187 जेका डिघी आहे ऐं उन में घणा मज़मून आहिनि। हिकिड़ी आयत में तमामु घणा मज़मून आहिनि। हाणे इन करे असीं हुनखे पढ़ण जी कोशिशि कंदासूं। हाणे हीअ मूंखे धोखो न ॾिए वारो यार, पंहिंजो फरमाए थो त उहिल लखुम। हाणे उन वक़्तु पहिरीं ख़बर न हुई असांजे मुस्लमाननि खे, मतिलबु हुकुम जो जॾहिं अची विया पंहिंजे रोज़े जा, त पोइ भायाऊं त राति जो बि रोज़ो आहे ऐं पंहिंजो घर वारनि सां मिलण जी ज़रूरत न आहे। मतिलबु त शायदि ईअं ई वक़्तु गुज़रंदो, तव्हांजो वरी रमज़ान ख़तमु थींदो त पोइ वञी ज़ालुनि सां मिलंदासूं। त पोइ माण्हुनि कनि विच में पंहिंजो शरीयत हलाई, या गोभी कयऊं, या डंडी हयाऊं लतीफ़ साहिब चवण मुताबिक़, या पंहिंजो ख़यानत कयऊं, या जेको बि चइजे हुनखे। त मतिलबु त हुकुम कोन हो, न को ख़िलाफ़ु हो, न को हो, पर पोइ पंहिंजे लेखे पंहिंजे ख़्याल मुताबिक़ राति जो पंहिंजे घर वारनि सां वञी सुता। त पोइ रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया त असां हीअ ख़यानत कई आहे, असां हीअ धोखो कयो आहे पंहिंजे पाण सां, नफ़्सनि सां। हाणे असांजो छा थींदो, असांखे अलाह ताला बख़्शींदो या न बख़्शींदो? त पोइ उन जो जवाबु अची वियो त उहिल लकुम लैलत सियाम अर्रफ़स इला निसाइकुम। पंहिंजे घर वारनि सां मुजामत करणु, उन सां मिलणु, उन्हनि सां जेको तव्हांखे अलाह ताला हुकुम ॾिनो आहे उन मुताबिक़ करणु जेको आहे सो मतिलबु त इजाज़त आहे। हाणे हिन खां वठी, हाणे अॻु में ॼण न को मना हुई, न को इजाज़त हुई, हाणे इजाज़त थी वई हली। उहिल लकुम लैलत सियाम रफ़स इला निसाइकुम हुन लिबासुल लकुम व अंतुम लिबासुल लहुन। हाणे तमामु वरी ज़बरदस्त आयत जो हिसो आहे। आयत जो हिसो तमामु वॾो आहे। हू तव्हांजो लिबास आहिनि, तव्हीं हुननि जो लिबास आहियो। यानी ढकणु ओढ़णु ओछणु आहियो, तव्हीं हिकु ॿिए जो गुनाहनि खां हिकु ॿिए खां बचायो था। न त माण्हू गुनाह जो सर्ज़ित थींदो, जो बुछड़ाई में काहे पवंदो जेकॾहिं तव्हां जूं ज़ालूं तव्हां सां न हुजनि। ऐं पंहिंजो जेका निकाह करिजे थो जंहिं औरत सां माण्हू, त उहो लिबास आहे, हुनजो ढक आहे। औरत मर्द जो, मर्द औरत जो न वञी पाड़े ओड़े वारनि खे ॿुधाइजे, ग़ैरनि खे ॿुधाइजे, पंहिंजे ज़ाल खां सवाइ कंहिं ॿिए सां चइजे, या मुड़ुस खां सवाइ कंहिं ॿिए औरत सां ॻाल्हि कजे त मुंहिंजो मुड़ुसु अहिड़ो आहे, या मुंहिंजी ज़ाल अहिड़ी आहे, या मुंहिंजो हीअ ॻाल्हि आहे। हिकु ॿिए जो ढक आयो, हिकु ॿिए जो ओछणु आयो, हिकु ॿिए जो लिबास आयो। हिन सभिनी मानाउनि में सूरत रूम में अलाह ताला फरमायो त पंहिंजो तव्हां सुकून था हासिलु करियो, ऐं मवदत ऐं रहमत तव्हांजे विच में अलाह ताला विझी छॾी आहे। यानी औरत पंहिंजे सां, पंहिंजो मर्द जेको आहे उनखे मवदत ऐं रहमत, मवदत माना मुहबत हुन सां हुजे, ऐं रहमत हुजे, मर्सी हुजे। हिकु ॿिए सां हथ वॾाई ऐं तशदुद ऐं बदमाशी ऐं पंहिंजो इहो न हुजे। इहो तालुक़ु ॿिन्ही जो, ज़ाल मुड़ुस जो हिकु ॿिए सां अहिड़ी क़िस्म जो। हिते इहो लफ़्ज़ आयो आहे त हुन लिबासुल लकुम व अंतुम लिबासुल लहुन। हाणे आयत जो हिसो आयो 187 नंबर आयत जो, पूरी आयत कान्हे का, पर इन में माना सॼी अची वई, ॻाल्हि मुकमिल थी वई हली। जीअं आयतुल कुर्सीअ जूं, यानी हिकिड़ी आयत आहे पर हुन में 10 यानी मुख़्तलिफ़ मसाला आहिनि। सभई मसाला अलॻि पंहिंजे पंहिंजे लिहाज़ खां मुकमिल आहिनि, तीअं हीअ बि मुकमिल माना आहे, रखे थी। अंतुम लिबासुल हुन लिबासुल लकुम व अंतुम लिबासुल लहुन अलिम अल्लाहु अन्नकुम कुंतुम तख्तानून अनफुसकुम। अलाह ताला खे ख़बर हुई त तव्हीं ख़यानत करियो पिया, यानी हुकुम जी इनहिराफ़ी करियो पिया। पर हाणे जीअं अर्ज़ु कयोसीं त हुकुम को वाज़िह कोन हो, पर इहो ॼण सम्झियो वियो हुयो त ईअं हुकुम आहे त न मिलणु खपे। पर हाणे तव्हां चओ त हाणे पाण खे चओ था ख़यानत, त चलो आऊं बि चवां थो त ख़यानत तव्हां ते कई। फ़ताब अलैकुम, अलाह ताला तव्हां ॾांहुं मोटियो त
तव्हां ॾांहुं तवाब आहे ऐं तव्हां ॾांहुं मोटियो, यानी तव्हां रिलेंट कयईं, जीअं अंग्रेज़ी में हुन तर्जुमो कजे, रिपेंट न पर रिलेंट कयईं। रिपेंट असीं कंदासूं जो असीं ताइब थींदासूं गुनाह खां, जो गुनाहगार असीं आहियूं। अलाह ताला को गुनाह कोन थो करे जो ताइब थींदो कंहिं गुनाह खां। अलाह ताला तवाब आहे जो गुनाह बख़्शे थो। इन करे तवाब ऐं ताइब ऐं तौबा इहे मानाऊं इन मज़ा निकिरनि थियूं मोटी अचण में, यानी अलाह ताला तव्हां ॾांहुं मोटी थो अचे, इन माना में। फ़ताब अलैकुम व अफ़ा अनकुम, ऐं तव्हांखे अफ़ु कयईं, बख़्श कयईं। तवाब आहे, बख़्श करण वारो आहे साॻियो। इन करे इहा बि ॻाल्हि अची वई हिते ऐं माना मुकमिल थी वई हली। फलआन बाशिरूहुन, पोइ हाणे भले उन्हनि सां राति जो मुबाशरत करियो। ॾींहं जो रोज़ो आहे, रोज़े में मुबाशरत नथी थी सघे, इन करे खाइण पीअण बि नथो थी सघे, मुबाशरत बि नथी सघे, ऐं ॿियूं बि ॻाल्हियूं जेके उन्हनि खां रोका, त उहो ॾींहं जो जंहिं वक़्तु रोज़े में आहियो तंहिं वक़्तु न। वफ़्तगू मा कतब अल्लाह लकुम, ऐं जेको अलाह ताला तव्हांजे लाइ लिखियो आहे उन जी घुर करियो, उन जी तलाश करियो, उन जो करियो, यानी घुर करियो माना छा, औलाद आहे या मुवदत ऐं रहमत आहे ऐं सुकून जेको अलाह ताला तव्हांखे जे लाइ लिखी छॾियो आहे पंहिंजे ज़ालुनि मंझि, मर्दनि मंझि, मुड़ुसनि मंझि, त जेका औरत आहे या सुहागिण आहे, जॾहिं जेसिताईं हुनजो मुड़ुसु जीअरो आहे, पोइ मुड़ुसु मरी वियो त पोइ ॾुहागिण थींदी। मर्द जेको आहे सो बेवाह थी हलियो, ऐं माई जेका औरत आहे सा बेवाह थी वई हली, को रस्तो कोन्हे को। छो जो माण्हू मतिलबु त वॾी चङाई आहे जो माण्हू मर्द औरत जो ऐं औरत मर्द जो लिबास आहिनि, हिक ॿिए जो ढक आहिनि, ओछण आहिनि। कतब अल्लाह लकुम वब्तगू मा कतब अल्लाह लकुम, औलाद जी तलाश करे, मतिलबु त जेके मतिलबु जिन खे औलाद न आहे या जेके अञा बि औलाद वधीक घुरनि चाहिनि था, उहे बि भले तलाश कनि, यानी माण्हू रुॻो सुकून ऐं पंहिंजे शहवत जे मामले सेंस में न, पर औलाद जी तलाश जेका आहे उहा बि शरीयत जो हिसो आहे ऐं उहो ज़रूरी आहे। ऐं औलाद खे क़त्ल न करणु जेको आहे उहो मतिलबु त रुकावट न कजे, पंहिंजो ज़ाब्तो न कजे, वग़ैरह वग़ैरह, इहे सभई ॻाल्हियूं इन में अची वियूं आहिनि। हाणे फरमाए थो कुलू वशरबू हत्ता यतबय्यन लकुमुल ख़ैतुल अब्यद मिनल ख़ैतिल अस्वद, खाओ ऐं पियो, यानी सहरी जेका आहे करियो था, उहा खाओ ऐं पियो एसि ताईं जो जो अछो धाॻो थी वञे पधिरो कारे धाॻे खां, यानी कारी जेका राति आहे उहा रोशन थी वञे हलियो, सुबुह थी वञे हलियो। पोइ हाणे के उन वक़्तु जीअं सम्झ में आयो हुननि पायो त लिटरल माना आहे, यानी लफ़्ज़ी माना ईअं ई आहे इन हुकुम जी। इन करे रसी खणी पंहिंजे विहाणे जे हेठां रखियऊं, हर वेठा ॾिसनि रसी खे त कारी थी वई आहे, अछी पधरी थिए थी हिक ॿिए खां या न, पोइ ऊंदहि लॻी पई त ॾिसण में कोन्ह थियो आयो। पोइ वरी ॻाल्हि इहा थी, पोइ हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इहा माना न आहे, इहो माना सहर जो वक़्तु जेको सहर काज़िब आहे ऐं जेका सभु सादिक़ आहे, उन वक़्तु जेको टाइम मुक़ररु आहे। हाणे असांखे मतिलबु त आलिमनि ठाहे ॾिना आहिनि वक़्तु, भई फलाणो वक़्तु आहे सहरीअ जो, बसि एसि ताईं खाओ, उन खां पोइ बसि करियो। पर हाणे इहो बि हुकुम न आहे जेको खाओ पियोसि उहो भले पूरो करियो, ईअं न त विच में छॾे ॾियो या मिंट जो ऐं फलाणे जो टीरो मटीरो घणियूं फ़तवाऊं माण्हू ॾियनि था, उन जी ॻाल्हि न आहे का। मतिलबु जेको खाओ पियो भले पूरो करे वठो, ओसि ताईं तव्हां खाओ। पर मतिलबु त ईअं न सुबुह थी वञे हलियो, सिॼ उभिरी वञे हलियो साईं वेठा खाओ, ईअं बि कोन्हे को। त मतिलबु त उहो एहतियात करणु जेको आहे सो ज़रूरी आहे। त फरमाईं त कुलू वशरबू हत्ता यतबय्यन लकुमुल ख़ैतुल अब्यद मिनल ख़ैतिल अस्वद मिनल फज्र, फज्र जे वक़्तु जेको आहे, त हाणे फज्र जी निमाज़ चइजे या सुबुह जी निमाज़ चइजे, या मतिलबु त उनखे फज्र जी यानी ॿांग ईंदी, उन खां पोइ कुझु मिंट 5-10 मिंट रखनि था, पोइ उन खां पोइ फज्र जो वक़्तु अव्वल वक़्तु आहे, उहो शुरू थो थिए, उहो ॼण 1.5-2 कलाक अॻु में थो थिए सिज उभरण खां। इन करे उहो एहतियात कबो। असां वटि जेको इमाम अबू हनीफ़ा जा माण्हू आहिनि उहे आख़िर वक़्त में निमाज़ पढ़ंदा आहिनि, पर ईअं न थिए सिज उभिरी वञे हलियो ऐं माण्हू वेठो पंहिंजो निमाज़ूं पढ़े, पर उन खां अॻु में पढ़णी आहे। ऐं ॿिया शाफ़ई ऐं हंबली वग़ैरह अव्वल वक़्त में पढ़नि था। अव्वल वक़्तु जेको आहे सो हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त रज़ा जो वक़्तु आहे,
ऐं अलाह ताला राज़ी थींदो ऐं आख़िर वक़्तु जेको आहे सो बख़्शिश जो वक़्तु आहे, तंहिं करे अलाह ताला बख़्श कंदो। त ॿई सुठियूं भलियूं ॻाल्हियूं आहिनि। पोइ असांजो इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह फरमायो त असांखे अलाह ताला जी बख़्शिश खपे, ऐं इमाम शाफ़ी वग़ैरह ॿिया चवंदा त असांखे अलाह ताला जी रज़ा खपे। पोइ जीअं खपे तीअं करियो तव्हां बि, अलाह जी असांखे रज़ा बि खपे ऐं असांखे अफ़ू बि खपे, बख़्शिश बि खपे। इन करे वक़्तु जेको अहिड़ो माण्हू मुक़ररु करे जो ॿई वक़्तु ॿई ॻाल्हियूं थी वञनि हलियूं। उन खां पोइ फरमाए त सुम अतिमुस सियाम इल लैल, यानी जॾहिं फजर खां पोइ जॾहिं रोज़ो रखी छॾियो ऐं पंहिंजो जेको बि कमु करिणा अथव उहे करे छॾियो, पंहिंजे औरतुनि सां बि जेका सोबत करणी अथव करे चुका आहियो, पर हाणे सिज यानी पोइ ज़ाहिर आहे गुस्ल वग़ैरह इहो ॻाल्हियूं उहे पंहिंजी जाइ ते, ऐं पंहिंजो वज़ू वज़ू इहो पंहिंजी जाइ ते, पर पोइ वरी लैल ताईं यानी जेसिताईं सिज लहे तेसिताईं रोज़ो रखो ऐं रोज़ो पोइ भञो न विच में। वला हाणे वरी मुबाशरत औरतुनि सां करण जी, पर उन में ई वरी ॻाल्हि एतिकाफ़ जी अची वई जो आख़िरी 10 ॾींहं माण्हू एतिकाफ़ कंदा आहिनि असां वटि घणेई मस्जिदुनि मंझि। इन करे उहो मतिलबु हिकिड़ो सुनत जो तरीक़ो थी वियो हलियो ऐं उहो तमामु ज़रूरी आहे। ऐं हुकुम ॼण हितां हिन में यानी फ़र्ज़ु या वाजिबु चइजे त उहो आहे, पर उहो ॼण ईअं आहे त उनखे चइजो त फ़र्ज़ु किफ़ाया थो चइजे उनखे, त जेकॾहिं मस्जिद में को न को माण्हू एतिकाफ़ करे, जेकॾहिं केर बि न कंदो त ॼण पूरी कम्यूनिटी हुनजी ज़िमेदार थींदी। हाणे गुनाह जेको थियणो आहे रब पाक माफ़ु करे, पर जेको थींदो सो थींदो। पर जेकॾहिं के 1 2 3 5 7 20 माण्हू एतिकाफ़ में वेठा, पर पोइ उहे भले वेहनि त पोइ ॼण सॼी कम्यूनिटी जे तरफ़ां उहो ॿार जेको आहे सो लही वियो हलियो, उहा ज़िमेदारी जेका आहे सा पूरी थी वई चुकी। इन करे इनखे चइजो फ़र्ज़ु किफ़ाया थो चइजे। जनाज़े जी निमाज़ जेका आहे सा बि फ़र्ज़ु किफ़ाया आहे। भई हिनजी मूंखे ख़बर न आहे शरीयत लिहाज़ खां कहिड़ी लेवल आहे, पर जनाज़ो फ़र्ज़ु किफ़ाया आहे। हिन खे अलाए छा था चवनि, जेको बि चवंदा, पर उहो एतिकाफ़ आहे जेको सो सॼी कम्यूनिटी में को बि करे त ॿियनि जे लाइ काफ़ी थी वेंदो हलियो। इहो ॼण लफ़्ज़ु उन में आहे। हाणे अॻिते था हलूं, अलाह ताला फरमाए थो त वअंतुम आकिफ़ून वला तुबाशिरूहुन वअंतुम आकिफ़ून फिल मसाजिद। हाणे हिन में इहा बि ॻाल्हि अची वई त एतिकाफ़ मस्जिद में थींदो ऐं पंहिंजो औरतुनि अज़वाज मुतहरात ॼण ॾिठो रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे एतिकाफ़ कंदे त पोइ उन्हनि मज़ा हिकिड़ी बि कयो, ॿियनि बि कयो, ॿियनि सभिनी पोइ करणु शुरू कयो। पोइ हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मना करे छॾियो ऐं पंहिंजो एतिकाफ़ औरतुनि खे। पोइ हाणे मतिलबु त औरतूं भले कनि, पर मस्जिद में न कनि ऐं पंहिंजे घर में कनि, जेकॾहिं को कनि त, पर औरतुनि ते लाज़मी न आहे। इन करे जो औरतुनि जा घणा